निहाती शुक्रगुज़ार जो उन खां पोइ असांजो जनरल सेक्रेटरी जा दोस्त हाणे कंहिं वटि बि उहिदो कोन आहियूं सभु न को जनरल सेक्रेटरी न को तलको न को ज़ुलो न को सिंध अलाह अलाह कैसल आहे हाणे इलेक्शन में पिछे सभु लिखी ॾे हिन कहिड़ो उहिदो कोन्हे साईं मुज़फ़र सांसी मुंहिंजो भाउ मोहम्मद मुस्तफ़ा कासकली हिन स्कूल जो हेडमास्टर साईं जब्बार साहिबु अस्सलाम वालेकुम जी उस्ताद तव्हां दोस्त काफ़ी टाइम खां हिते इंतज़ारु करे रहिया आहियो या तव्हांजी वॾी महिरबानी आहे मोहबत ऐं सॼी सिंध अंदर अर्ज़ु खणी आयो आहियां तव्हांजे अॻियां बि अर्ज़ु रखां गुज़िरियल 4 सालनि में जेतिरो सिंध जे उस्तादनि तजुर्बा ऐं ज़ुल्म थियो आहे गुज़िरियल 17 साल में कॾहिं न थियो उन जा इलाही छा खोड़ सारा सबब आहिनि हिकिड़ो जेके असां अहिड़ा दोस्त अॻिते मोकिलिया जेके हिकिड़ी इंसान हक़ीक़त खां को बि इनकार न करे पर के हिते तोहमत लॻाइण इहो ख़ुदा हेॾो आहे ऐं हक़ीक़त लॻाइण इहो बि ज़ुल्म आहे हक़ीक़त हीअ आहे त गुज़िरियल 4 सालनि में जेतिरो तकलीफ़ मीर मुखास डिवीज़न जे उस्तादनि खे मिलिया आहिनि सिंध में कंहिंखे न आहे मिली उनजो सबबु वॾो इहो आहे त असांजी भेनरूं टीचरनि उनखे ॾोराए अलाह करे बदिली कनि हिकिड़नि उस्तादनि खे हिकिड़े तरीक़े खां ॿिए तरीक़े में बदिली कनि हीअ हिस्ट्री वारी हिकिड़ी लताड़ आहे उन खां पोइ सिंध जे उस्तादनि खे को बि बेनिफिट न मिलियो बल्कि उस्तादनि खां हक़ खसिया विया आहिनि कॾहिं कैंपस क्लस्टर जे आड़े में असांखे ॾींहं जो मातहत ग़ुलाम बनायो आहे हींअर माना असां प्राइमरी उस्ताद हींअर ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारी विया कॾहिं PMS ते कॾहिं बायोमेट्रिक हाणे त STR पॉलिसी अॻे 25 ते हुई पोइ 30 ते कयूं हाणे वरी 40 ते STR पॉलिसी आहे माना हीअ तालीम ते गुज़िरियल 4 सालनि में जेका तजुर्बा थिया इन खे इन सां वेड़ करण जे लाइ इहो असांजो जेको मर्कज़ जा दोस्त जिन खे सिंध जे उस्तादनि वोट ॾेई अॻियां कयो पर उन्हनि हिननि 4 सालनि में कुझु बि न कयो कख छिरी ॿुड़ो कोन कयो उन में तरकाब ज़िम्मेवार आहिनि उन में ज़िला बि ज़िम्मेवार आहिनि डिवीज़न मर्कज़ बि आहे छो त उस्ताद जी हक़ जी उस्ताद जी मालिकी केरु कंदो असांजी जेका तंज़ीम आहे उहा मालिकी कंदी गुज़िरियल 4 साल में जेतिरो पीड़ा वारी ज़िंदगी ख़ौफ़ वारी ज़िंदगी परेशानी वारी ज़िंदगी सिंध जे प्राइमरी उस्ताद गुज़ारी आहे इहा कॾहिं कोन गुज़ारी आहे 70 सालनि में हिन वक़्त का तंज़ीम न आहे उहिदो कंहिं वटि कोन्हे सभु साबिक़ आहियूं हाणे केरु हरू भरू चवंदा आहियूं पाकिस्तान जो सदर आहे त उनजी मर्ज़ी आहे पर हक़ीक़त इहा त सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते इंट्रस्ट खाते इलेक्शन कराई 3 सालनि जे लाइ असांजो आइन आहे त 3 सालनि जे लाइ हमेशह पार्टी हूंदी आहे पर हीअ पार्टी वाद जेका 4 साल क़ाबिज़ थी वरी हाई कोर्ट जे हुकुम ते इंट्रस्ट डिपार्टमेंट चयो त वफ़्ता हुआ हाणे को बि उहिदो कोन्हे वञी इलेक्शन करायो 3 माण्हू साईं मेयर साहिब ॾे 3 माण्हू जतोई साहिब ॾे उन्हनि 3 माण्हू ॾेई छॾिया आहिनि इलेक्शन जो प्रोसेस हाणे शुरू थी चुको आहे जेसीं इलेक्शन थिए इलेक्शन में ॾींहं विया तेसीं असांजी सूबाई वज़ीर तइलीम सां काफ़ी मीटिंगूं थियूं आहिनि पर हींअर वेझड़ाई में का मीटिंग थी मूं चयोसीं असांखे तव्हां सिंधी प्राइमरी उस्ताद तबाह करे छॾियो न असांजो सर्विस स्ट्रक्चर आहे न सिंध जेके उस्ताद 2001 2008 10 2014 15 2018 में जेकी भर्ती थिया उन्हनि खे पंहिंजी मुक़ररी वारी तारीख़ पको नथो कयो हुजे त उहो 22,000 उस्ताद लॻभॻि पर उहो 22,000 उस्ताद सुता पिया आहिनि जेसीं तव्हीं पाण पंहिंजे हक़ जे लाइ न उथंदो तेसीं अलाह ते तव्हांजी तक़दीर कोन बदिलाईंदो जेको पंहिंजे ॿाहिरि सोचा कोन्हे अलाह छो सोचे उनजे लाइ पहिरियों दफ़ो हीउ थियो आहे त सूबाई वज़ीर तइलीम सिंध जे उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर जी संभली माना उहा हिकिड़ो ईअं सम्झो त बिल्डिंग जो पहिरियों ॾाको आहे पहिरियों हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे छबरी खां सवाइ त असांखे कुझु कोन मिलणो आहे सूबाई वज़ीर तइलीम उहा छबरी ठाराई आहे ऐं पहिरियों दफ़ो इनिशियल अपॉइंटमेंट जेके उस्ताद मुक़ररु थिया उनखे रेग्यूलर करण जे लाइ मूं 3-4 महीना हुते वेही राति ॾींहुं कागज़ पट सही सिधो हथ करे कोर्टुनि जा कागज़ हथ कया वकील खां वरिता पर ॾाढी महिरबानी उहे सभु ॿई सही थी फाइनेंस खाते मिलियूं पर पहिरियों दफ़ो
तइलीम खाते जे सेक्रेटरी ऐं सूबाई वज़ीर तइलीम हिकिड़ो अमली क़दम करे ॾेखारियो और हिन सिंधी उस्ताद जो हैका हिनखे ॾियो। पर बदकिस्मती इहा आहे हमेशह जीअं फाइनेंस खातो प्राइमरी उस्तादनि जो को बि हक़ ॾियण जे लाइ तयारु रहंदो आहे। उन्हनि खे त ख़बर आहे न भई उस्ताद न इहे वीचारा वेठा हूंदा भई सुता पिया हूंदा छो त असां ते वक़्तनि एतिरा त ज़ुल्म थिया आहिनि असांखां हक़ ॾियण जे बजाए हक़ घसिया विया आहिनि पर असां सभु सुता पिया आहियूं असांजे लीडर सभु सुता पिया आहिनि पंहिंजूं ज़ाती मुरादूं वठनि पिया पर उस्ताद जे हक़ जी केरु बि ॻाल्हि थो करे ऐं उस्ताद बि थियण लाइ तयारु कोन्हे। इहा हक़ीक़त आहे। मूं पहिरियों दफ़ो उनखे चैलेंज कयो सेक्रेटरी में हीउ असांजो हक़ आहे फाइनेंस वारे खे ॿुधो हीउ असांजो हक़ आहे हीउ हक़ तव्हांखे सिंधी उस्ताद खे ॾियणो पवंदो। उनजे लाइ ऐं हुन झड़ो करे ॾिठो मुंहिंजो असां कराची में सिंधी उस्ताद हर उस्ताद कराची में करे ॾिठो तव्हांखां इहा शइ वठंदासीं। हाणे आउं सिंधी उस्तादनि वटि इहा उमेद खणी निकितो आहियां इहा आस खणी निकितो आहियां इहा अपील खणी निकितो आहियां ख़ुदा सिंधी प्राइमरी उस्ताद हर प्राइमरी उस्ताद हिते वरी हिकिड़ो तरीक़ो नओं आहे माजी में उते त रखी वेह न भले वञो न ईअं मसइला हल कोन थियो ईअं तव्हांजूं इज़तूं बाद कोन थींदियूं ईअं तव्हांखे हक़ कोन मिलंदा। हीअ तव्हांखे ॿुधाए थो छॾियां तव्हांखे हर उस्ताद खे हर प्राइमरी मेल फीमेल टीचर खे जेसीं पंहिंजे हक़ जे लाइ न उथंदो ते तव्हांखे हक़ कोन मिलंदा। तव्हां कराची कॾहिं थियो हर उस्ताद कराची कॾहिं थियो हीउ तव्हां वाइदो आहे हीउ त सिंधी उस्ताद वचन आहे हीउ सोशल मीडिया ते लाइव हले प्रोग्राम सॼी दुनिया पई ॾिसे हीउ तव्हां वाइदो आहे जेसीं सिंधी उस्ताद जा हक़ न मिलंदा तेसीं वापसि कोन ईंदासीं। मूं हींअर ऐलान कयो आहे त असां ॻाल्हियुनि जे लाइ न ईंदासीं हुकूमत आहे फाइनेंस वटि इहा वज़ीर लाइ घुरायो त केरु घुराए थो असां चवंदासीं तव्हां प्रेस क्लब ते जी उस्ताद न ॻाल्हायो पोइ हर उस्ताद अॻवान हूंदो बाबा बची में बि ॻाल्हायो ॿियो को असांजो मुतालबो आहे कोन असां चऊं था त असांखे सर्विस स्ट्रक्चर सहूलियत मुताबिक़ ॾियो असां चऊं था इनिशियल अपॉइंटमेंट उस्तादनि खे भर्ती करियो असां चऊं था एसटी आर्मी जेको ज़ुल्म तव्हांखे कयो आहे जेका 40 जी पॉलिसी आहे इनखे पोइ ते करियो असांखे पंहिंजो ग्रुप पोजीशन जेके बि उस्ताद जा हक़ आहिनि नाइब कासिद हिकु ग्रेड में भर्ती थो थिए उहो 17 ग्रेड में रिटायर थो थिए सिंधी उस्ताद ने कॾो कयो आहे इन करे असां त ज़ुल्म आहिनि त असां पंहिंजे हक़ जे लाइ उथण लाइ तयारु न हूंदा आहियूं। इहा जॾहिं असां में शोर पढ़ी लिखियल सिंध जा प्राइमरी उस्ताद पढ़ी लिखियल इहो असां में शोर न आहे जॾहिं सिंधी उस्तादनि में इहो शोर थी वियो उन में इहा सख अची वई अलाह पाक उनखे हिमत ॾिनी जेकॾहिं उहो पंहिंजे हक़ जे लाइ उथिया ख़ुदा जो कसम उन सभु मसइला पंहिंजे हथ थी था ॾियनि। असां मूं पंहिंजी ज़िंदगी में तहरीक कॾहिं कंहिंखां चंद न वरितो जेके चंदे खोरो आहे जिन तहरीकूं हलायूं उहो चंद जे लाइ हलायूं उहो चंदो खाई करोड़ रुपया भॼी वञा उस्ताद जे लाइ कुझु कोन कयूं पोइ जे तहरीक कोन्हे चंद तो वापसि मार बनाओ उहो चंदो खाई वञा मूं कंहिंखां चंदो वरितो आहे हीअ सॼी सिंध में आऊं हलां पियो पूरी सिंध मां फिरी फिरी अॼु कोट गुलाम मोहम्मद में तव्हांजे उस्ताद खे मुखातिब थी चवां थो त तंहिंखे कोट गुलाम मोहम्मद शब्द उस्ताद कोन आहिनि पर इलाही उस्ताद आयो कुंड कोठे मां आयो तव्हां इहा तबलीग करियो या मुंहिंजी मदद करियो तव्हां पंहिंजी रहनुमाई करियो ऐं सोशल मीडिया हिन वक़्तु वॾो हिकिड़ो हथियार आहे। हींअर अॼु पूरी सिंध में सोशल मीडिया ते ॾिसां पियो त उस्ताद पाण हिन पर्चा हे मूं पर्चा छपाए 10,000 1.25 लख उस्तादनि एतिरा मूं पैसा कोन्हे 1.25 लख छपाए सघां हीउ उस्ताद पाण छपराए हीउ एतिरो शौर हींअर आयो आहे हीउ उस्ताद सभु पाण छपराए लाड़काणे जा कंबर जा नौशेरे फिरोज जा नवाब शाह जा टंडो मोहम्मद खान जा हैदराबाद जा हे छपराए उस्ताद जे स्कूलनि ते वञे न पाण ख़ुदा हींअर जागो अचो कराची सभु हलूं तव्हांखे बि गुज़ारिश थो करियां मूं हींअर मीर मुकासिम में गुज़ारिश कई आहे मूं हींअर डिग्री में गुज़ारिश कई आहे त ख़ुदा हाणे तव्हां पाण तबलीग करियो पंहिंजे हक़ जे लाइ हिकिड़ो माण्हू आऊं सभिनी वटि नथो वञी सघां उन जे लाइ अचो हीउ तव्हांजो वाइदो आहे हीउ तव्हांजो वचन आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे उहे हक़ ॾियण ते हाणे मौक़ो आहे छो त असांजा जॾहिं मसइला हाणे पाइप लाइन में असांजो सर्विस स्ट्रक्चर सिंध जी उमेदु आहे इहा उस्ताद जी
सर्विसिस इनिशियल अपॉइंटमेंट ये जुल्म SCR पॉलिसियूं इन्हनि जे लाइ सभु गॾिजियूं हल थी वेंदा छो त हींअर असांजा मसइला पाइप लाइन में तव्हांजो कराची में गॾु थियो न तव्हांजो बुत थियो न को बि ग्रुप न आहे को बि ग्रुप न आहे गुज़िरियल 4 सालनि में मूंखे केरु ॿुधायो सिंध जो सदर ॿियो हो छा सही गुलाम सलो मूंखे केरु ॿुधायो कोट गुलाम अहमद ॿियो सदर हो छा न हो ज़िले जो ॿियो सदर हो छा न हो सिंध में किथे ग्रुपबंदी कोन हुई इहो सिर्फ़ु हिकिड़ो उस्तादनि खे ॾेखारण जे लाइ पंहिंजो मथां जेको बोहतान आणण जे लाइ कुझु पाण खां कुझु लख लाख गोॾनि ते तव्हां भारिया तव्हां बुज़दिल तव्हां कुझु न करे सघे हाणे चओ था ग्रुपबंदी छाजी ग्रुपबंदी सिंध जो सदर हिकिड़े 2022 में महर साहिब ऐलान कयो कराची में ऐं गॾोसि ऐं बीमार हुउसि गॾोसि हींअर बि ऐलान कई पहिरीं मूं चवां कॾहिं पोइ भाड़िया ते भॼी वेंदा ऐं छा करियां का बि ग्रुपबंदी कान हुई सभु उस्ताद भाड़ियूं गॾु हुआसीं 16 स्किल साईं चए थो असीं अञा 9 स्किल में असां जेको बि उस्ताद सिंध जो 16 स्किल में रटा थो थिए उनखे 16 किले जा ग्रेड सभु पंहिंजी फ्री मिलंदा ज़ुल्म इहो आहे त कंहिंजी कमाई ते बि असां तनक़ीद कयूं कंहिंजी महिनत ते 2017 में केरु घर खां ॿाहिरि 1 किलोमीटर पंधु कोन थो करे ब्रिटिश शहर खां कराची ताईं मुकमल पैदल पंधु कयो पंहिंजे ख़र्च सां सॼो लांग मार्च हलायो कराची में झेड़ा कया अलाह साईं सॼे उस्तादनि खे हिकिड़ो ख़्वाबु हो हिकिड़ो ख़्वाबु हुयो त सिंध जे उस्ताद खे 16 स्किल इहो ख़्वाबु हो पर जॾहिं को माण्हू पंहिंजे मनसब सां पंहिंजे काज सां पंहिंजे फारनि सां सचो हूंदो आहे त अलाह पाक उन जी मदद कंदो आहे असां लांग मार्च कंदा हुआसीं राति जो असांखे उस्ताद मालिश कंदा हुआ ऐं जॾहिं नुमाज़ जो टाइम थींदो लांग मार्च रोड ते नुमाज़ पढ़ंदो अलाह खां दुआ करो ऐं असां हिकिड़े दफ़ा 4 जनवरी हिनखे लथ लॻी बेहोश थी वञो हिनखे खणी हलिया अस्पताल जो मरी हलियो माना मरी वियासीं ॾाढी ग्रेट माना हिकिड़ी कुर्बानी हुयूं असांखे मूंखे SP मुंहिंजी पसरा जी हुनखे हणोसि बटारोसि 60 खे चवण जो मक़सदु हो त इहे कुर्बानियूं हुयूं इहे महिनत हुयूं जिन खां पोइ असांखे 16 ग्रेड मिलियो घरे वेठे कोन मिलियो आहे रत ॾिनो आहे रत जो रेट ॾेई पोइ सिंधी उस्ताद खे 16 स्किल मिलियो ऐं उस्ताद 22,000 रेगुलर थिया घरे वेठे गांधी खे मिले वरी उहे 22,000 उस्ताद रेगुलर जे लाइ नोटिफिकेशन जे लाइ बेनज़ीर जी मज़ार खां 750 किलोमीटर कराची ते पंधु कयो हिकु वक़्तु बि रब थो ॼाणे जंहिंजे हथ में मुंहिंजो साह आहे डिज़ीज़ आहे जंहिंजो अॼु बि लोड़ियां पियो ऐं ज़िंदगी में डॉक्टर हलंदी हाणे हलण खां बाचा रहिया लांग मार्च खां पोइ उस्ताद रेगुलर थिया वरी 2023 में हिन हालत में बि बुल्डी शाकर में कराची ते लांग मार्च कयो जुलाई में पोइ उस्ताद उते पुलिस मोचड़ आया फौज मोचड़ आया जेलनि में वियासीं पर पंहिंजे मक़सद खां कोन हटियासीं उनजे करे उहो असांखे मुराद कहिड़ी मिली असांजे अॻे 9 खां 14 ग्रेड जा ऑर्डर जो पावर ॾिनो सेक्रेटरी खे जेको मूं सेक्रेटरी खे खसा डायरेक्टर खे ॾिनो आहे बायोमेट्रिक बि लिस्ट ॾिनो आहे अलाह कंदो बायोमेट्रिक हाणे डिवीज़न अची वेंदी चवण जो मक़सदु माण्हू मसु वञे पावर जेको ॻाल्हि करे उन अमल करे ॻाल्हि करण में अमल में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे इंसान पंहिंजे अमलनि जे करे सुञातो वेंदो आहे असांखे सिंध छो था उस्ताद इज़त ॾियनि छो था जी में ॼाणनि उनजे करे त असां उस्ताद खे ज़िंदगी ॾिनी आहे उन लाइ असां पंहिंजो रत वायो आहे तत वायो आहे असां पंहिंजे बच्चनि जी रोज़ी जा ख़र्च कया आहिनि असां पंहिंजो पाण खे लोड़ायो आहे इनजे करे उस्ताद इज़त कनि सॼी सिंध में आहियां घुमी आहियां जिते वियुसि जीअं तव्हां दोस्त वठनि ईअं उस्ताद इज़त ॾिनी सभिनी उस्ताद खे मूं चयो अचो हींअर तव्हांखे हक़ मिलंदा ख़ुदा तव्हां जागो ॾिसो के जंगियूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण जे लाइ पंहिंजे तशख़ुस खे बरक़रार रखण लाइ लड़ी वेंदियूं आहिनि लाज़िमी न हर जॻह में फतेह मिले पर उहो पंहिंजो लाज़िमी आहे असां वटि जंग लाज़िमी माज़िमी जेका असांजे दोस्त न विड़ी सघिया लाज़िमी जा न त जंग में बुरो दौड़ पोइ हिते भॼण भाॼी वियो आहे हे 4 साल लॻी हे पोइ हिते भॻा ॾींदा किथे भॼी वेंदा आहिनि ऐं चवंदो अॻियां थियो न भॻा छो इन करे असांजो अलम खयो आहे हर सिंधी उस्ताद खे अपील आहे
ऐं मिनत थो करियां मुंहिंजे भाउरनि भेनरुनि खे अचो कराची में पंहिंजे हक़ वठी अचूं। सिंध जो प्राइमरी उस्ताद दुनिया जे सभिनी उस्तादनि खे जेके प्राइमरी उस्ताद न दुनिया जे प्राइमरी उस्तादनि खे वॾो मक़ाम मरतबो आहे। बल्कि पाकिस्तान जे टिनि सूबनि में असीं प्राइमरी उस्ताद खे ख़बर ई कान्हे। अचो पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद करियूं ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जे प्राइमरी उस्ताद खे ॿाहिरियों घुरियल हुजे। हे जेके सेक ॾींहं वठा ॾियो छा था कनि सिंध जे क़ौम जो तक़दीर बदिलण वारो क़ौम जेके दुनिया जूं क़ौमुनि प्राइमरी उस्ताद खे लाभ आहे प्राइमरी उस्ताद उनखे दुनिया तरक़ी ॾियारी आहे। पर सिंध जे प्राइमरी उस्ताद खे ॾिसो कयो आहे पोइ उन जो सभु असां पाण ई मथे खां पिया वेठा अचो सभु गॾिजी पऊं ऐं तव्हां वाइदो थो कराई सिंध जे उस्ताद जा सभु मसइला हल कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। जे उस्ताद जे पटेल। हाजी शफ़ी सेठियो साहिबु तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं हाजी साहिबु अञा 5-10 मिंट हिते ई आहे थोरो रेस्ट कंदो। जे उस्ताद खे कंहिंखे मिलणो आहे त भले मिली वठे। तमामु उस्ताद भाइरनि जो दोस्तनि जो शुक्रिया आहे साईं तव्हां टाइम कढे आया वॾी महिरबानी लख थोराए था।